बाबा वारिस मूंसां वाइदो करे वियो हो त 3 ॾींहंनि खां पोइ अची वेंदमि। अॼु चौथो ॾींहुं आहे, अञा ताईं कोन आयो आहे। वारिस न आहे आयो, ज़हरा का मजबूरी थी पई हूंदसि। मजबूरी का बि कान अथसि चाचा, इहो बि ओठे जी ओभर थो खाए। हाणे इन करे वारिस बि ओठे जीअं ई थी वेंदो, पोइ गूंज खे कंध खणी बि कोन ॾिसंदो। न न, वारिस मुंहिंजो ईअं कोन थो थी सघे। जेको ओठे जी ओभर खाईंदो आहे न गूंज, उहो ओठे जहिड़ो ई थी वेंदो आहे। तूं मुंहिंजे भाउ जो मिसाल ई वठि, ॾाढो ग़रीब ऐं सादो हुयो, पर ओठे जी ओभर खाई खाई ओठे जहिड़ो ई थी वियो। पोइ मां उनखे हितां घर वापसि मोकिले छॾियो। तूं बि हाणे ईअं ई कर, वारिस खे हिते घुराए घर विहारे छॾ। हाणे वारिस जो हुते कहिड़ो कमु आहे जो रोज़ रोज़ भॻो बीठो आहे। बाबा वज़ीर सही थी चए, वारिस जो हाणे होॾां कहिड़ो कमु आहे। हाणे जेकी बि ओठे जा रहियल पलांद आहिनि उहे पलांद ओठो पाण कंदो। हाणे वारिस खे उते छॾण जी का बि ज़रूरत न आहे। ठीकु आहे मां, हिन चक्कर अचे त मां हुनखे सम्झायां थो। सम्झाइण छा जो बाबा, बसि हाणे वारिस खे वापसि न आहे छॾिणो। ठीकु आहे मां, वापसि कोन छॾींदोमांसि, पर ख़ैरनि सां वारिस खे हिते घर में अचण त ॾे। मां राति वारिस सां ॻाल्हाईंदसि। पोइ मूंखे बि ओठे जो नंबर मिलाए ॾे, मां बि हुन सां कचहरी कंदसि। मूं ॻाल्हाए छॾियो आहे, बाक़ी तुंहिंजो वारो आहे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।